जैकबाबाद के कई इलाके सैलाबी पानी में डूबे हुए हैं। 2 माह का वक्त गुजरने को है, लेकिन तहसील गढ़ी खेरों में अब भी सैलाबी सूरत हाल बरकरार है। यूनियन काउंसिल इलाहाबाद में हद्दे निगाह पानी ही पानी है। मुतासरा इलाकों के 50 जहाज सैलाब ने मलियामेट कर दिए। सैकड़ों कच्चे मकानात मुनहदम होकर गिर गए। अब मुतासरीन के सरों पे न छत है न खाने को कुछ। लोग फाका कशी का शिकार होने लगे। कुछ न भाऊ 1.5 महीनो थी वियो आहे असांखे बरसात में। इन्ही में साम्हूं ॾिसो था तव्हां असांजा घर किरी पिया आहिनि, पर असांखे कंहिं बि मुख़्तियारकार हुजे कंहिं बि कुझु बि न ॾिनो आहे। असां पाण खाऊं था, पाण कमाए था अचनि, मर्द साम्हूं ॾिसो खटियूं टंगियल आहिनि, असांखे कुझु बि नाहे मिलियो। असांजी इन्हनि खे अपील आहे त कुझु महिरबानी करे असांजी मदद करनि। असांजे घर ये ॿुॾे पिया आहिनि, असांखे का शइ न पई मिलंदी आहे, न राशन न तंबू। असांजे नंढड़े ॿार बीमार पिया आहिनि, बुखार न इहो असांखे रुपया कोन्हे, असां पेट पालूं जा ॿारनि जा इलाज करवाऊं। घर इहे देखदा पिया आहिनि, रथे पिया आहिनि, से गोॾे जॾा पानी बीठा छा का शइ कान्हे का असांजी का मालकी नहीं पे करने। पानी की बढ़ती हुई सूरत हाल तो थम गई, लेकिन सैलाब से मुतासर होने वाले लोग ताहाल सड़कों पर पनाह लिए हुए हैं। हसरत की तस्वीर बने सैलाब ज़दगान हुकूमती इमदाद के मुंतज़िर हैं। कहते हैं कि भूख और अफलास की शिद्दत में जकड़ा हुआ है, जाए तो जाए कहाँ। के बाबा साईं तक़रीबन 2 महीनो असां घरनि खां दर पदर आहियूं। तंबू बि सवाल सते ते वठी करे पंहिंजे बचड़नि खे छांवड़ो करे वेठा आहियूं। अॼु ॾींहं ताईं न असांखे को राशन मिलियो आहे, न असांखे कंहिं सां हमदर्दी कराई आहे। सम्झे न, मुख़्तियारकार अचे थो, इहो जेको आहे 5 ॾींहं ते रहे थो, पंहिंजी मार्फत सां माल ॾिनूं हलियो थो वञे। वरी ॿियो मुख़्तियारकार अचे थो, उहो बि पंहिंजी मार्फत सां माल ॾिनूं हलियो थो वञे। अॼु ॾींहं ताईं 2 महीनो असांखे को राशन आहे, न को मानी आहे, न को असांजो को डॉक्टर को दवा दारूं लाइ। असांजा फसल फाड़ी विया, असांजा घर तबाह थी विया। असांजा कोई बि अॼु ॾींहं ताईं तावन कोई न करायो आहे, सम्झी न। मुतासरीन का कहना है कि हुकूमत की जानिब से रिलीफ फरहम करने के दावे महज दावे साबित हुए, कोई पुरसाने हाल नहीं है। वश न्यूज़, जैकबाबाद।